बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं आज़म या जो कि इन वीडियो में पाण सिखंदासीं त हिकु रंगीन लोगो कीअं तयारु कजे। तो दोस्तों सभ खां पहिरीं पंहिंजो फोटोशॉप ओपन कंदासीं। फोटोशॉप ओपन थी चुको आहे। ही दोस्तों मां एक साइज़ पहिरीं ही क्रिएट करे चुको आहियां। हाणे दोस्तों हिन ते पाण उहो लोगो ठाहींदासीं। यादि रहे दोस्तों त सिर्फ़ु गोल लोगो ई न ठहंदो आहे, ऐं 4 कुंडी लोगो बि ठाहियो वेंदो आहे, गोल बि ठाहियो वेंदो आहे, त्रिकुंडी बि ठाहियो वेंदो आहे, मुख़्तलिफ़ क़िस्म जा लोगोस ठाहिया वेंदा आहिनि। पाण हिन वीडियो में 4 कुंडी लोगो ठाहींदासीं। त दोस्तों सभ खां पहिरीं हिते क्लिक करे हिनखे अनलॉक कंदासीं। हिते अची राइट क्लिक करे बिल्डिंग ऑप्शन में वेंदासीं ऐं कलर ते क्लिक करे हिन जो कलर चेंज कंदासीं। उन खां बाद में दोस्तों हिनखे हिते लॉक करे छॾींदासीं ऐं हाणे पाण हिन ते लिखंदासीं जेको नालो आहे लोगो जो उहो। हाणे दोस्तों हिन जो फ़ॉन्ट चेंज कंदासीं। ऐं दोस्तों हिनखे हिते साइज़ में फिट कंदासीं। उन खां बाद में दोस्तों हिन जो कलर चेंज कंदासीं। ओके। उन खां बाद में दोस्तों हिन जे हेठां लिखंदासीं, हिते लिखंदासीं सुपर मार्ट। लिखण खां बाद में दोस्तों हिन जो फ़ॉन्ट चेंज कंदासीं। हितां अची हिनखे थोरो बोल्ड कंदासीं ऐं हिनखे खणी ईंदासीं हिते, हिनखे हिते अची थोरो वॾो कंदासीं। ऐं हिन जो बि कलर चेंज कंदासीं। हिते अची राइट क्लिक करे बिल्डिंग ऑप्शन ते क्लिक कंदासीं, कलर ते क्लिक करे हिन जो कलर चेंज कंदासीं। उन खां बाद में दोस्तों हाणे हिते अची शेप टूल ते क्लिक करे ऐं लाइन टूल सिलेक्ट कंदासीं ऐं शिफ्ट खे प्रेस करे ऐं हिते लाइन ॾींदासीं। यादि रखिजो दोस्तों जेकॾहिं शिफ्ट खे प्रेस करे पाण लाइन ठाहींदासीं त उहा बिल्कुलु सिधी लाइन हूंदी। हाणे हिन में दोस्तों हिते ज़ूम कंदासीं, हिन जी थोरी साइज़ वधाईंदासीं। अञा थोरो हिनखे मोटो कंदासीं। हिनखे लॻाईंदासीं हिते। हिन तरफ़ बि थोरो वधाईंदासीं। आर्ट खे प्रेस करे हिन जी कॉपी कंदासीं। हिते लॻाईंदासीं, वरी ॿिन्ही खे सिलेक्ट करे ग्रुप कंदासीं। ग्रुप करण खां बाद में दोस्तों हिन जो बि कलर चेंज कंदासीं। ऐं उन खां बाद में दोस्तों हिकु तस्वीर लॻाईंदासीं। फाइल ते अची ओपन ते क्लिक कंदासीं, डेस्कटॉप। ऐं दोस्तों हितां अची तस्वीर खे सिलेक्ट कंदासीं, हिनखे ड्रैग एंड ड्रॉप कंदासीं फाइल ते, हिनखे हिते लॻाईंदासीं, थोरो नंढो कंदासीं। हीअ हिते लॻी चुकी आहे। जेकॾहिं दोस्तों तव्हां चाहियो त हिन जो कलर बि चेंज करे सघो था। पाण हिन जो कलर चेंज कंदासीं, हिनखे हिते अची क्लिक करे येलो कलर ॾींदासीं। हीअ दोस्तों तमामु बहितरीनु लॻी रही आहे। उन खां बाद में दोस्तों लिखंदासीं द अल्टीमेट शॉपिंग एक्सपीरियंस लिखंदासीं। उन खां बाद में दोस्तों हिनखे हीअ लिखण खां बाद में दोस्तों हिनखे हिते सेट कंदासीं। हिन जो फ़ॉन्ट चेंज कंदासीं। हिते अची को पंहिंजी मर्ज़ी जो फ़ॉन्ट सिलेक्ट कंदासीं। ऐं दोस्तों ही फ़ॉन्ट सिलेक्ट करण खां बाद में हिनखे सेट कंदासीं। ऐं दोस्तों हिन जो बि हिते अची कलर चेंज कंदासीं, वाइट कंदासीं हिनखे। इन सब खे सिलेक्ट करे थोरो हेठि कंदासीं। उन खां बाद में दोस्तों हिते ईंदासीं बैकग्राउंड।
हिनखे अनलॉक कंदासीं ऐं हिते अची राइट क्लिक करे बिल्डिंग ऑप्शन में वञी स्टॉक ते क्लिक कंदासीं ऐं हिते अची येलो कलर कंदासीं ओके। ऐं दोस्तों हिते क्लिक करे आउटसाइड ते क्लिक थियल आहे, हिनखे हिते अची इन साइड ते क्लिक कंदासीं ऐं हिन साइड वधाईंदासीं। तो दोस्तों तव्हां ॾिसी सघो था त हिकु 4 कुंडी लोगो तयार थी चुको आहे। उम्मीद आहे दोस्तों त अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो हूंदो। जेकॾहिं अॼु जो ही वीडियो तव्हांखे वणियो आहे त असांजे वीडियो खे लाइक कंदा ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं गॾोगॾु जेको घंटी जो निशान लॻल आहे उन ते बि क्लिक कंदा त जीअं असां का बि नई वीडियो अपलोड कयूं त उहा सभु खां पहिरीं तव्हां ताईं पहुची सघे। ॿिए वीडियो ताईं ॾींदा पंहिंजे दोस्त खे इजाज़त। अला निगहबान।